नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी तवाजी खिदमत में हाज़िर थियो आया। यकीनन अवां खे पसंद ईंदी सो ही है त अज रोज़े से ताल्लुक़ रखंदड़ कुछ आम सवालात उन जवाबात अवां जी खिदमत में अर्ज़ कंदुसि। पर उन खां अॻु में अवां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अवां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो तांजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। त प्यारा दोस्तों, सुवाल नंबर 1 ही आहे त छा औरत मख़सूस ॾींहंनि में रोज़ा रखी सघे थी या न, उन जो छा हुकुम आहे। त प्यारा दोस्तों, इन जो जवाबु आहे त औरत मख़सूस ॾींहंनि में रोज़ा नथी रखी सघे, छो जो औरत खे मख़सूस ॾींहंनि में रोज़ा रखणु नाजाइज़ ऐं हराम आहे। पर जेकॾहिं औरत उन ॾींहंनि में खाए तॾहिं बि उनखे इजाज़त आहे, पर अफ़ज़ल इहा आहे त औरत लिकी करे खाए। सुवाल नंबर 2 ही आहे त जेकॾहिं गर्मी जे हवाले सां जेकॾहिं गर्मी जे करे वालिदैन पंहिंजे बालिग़ औलाद खे रोज़े रखण खां मना कनि त उन जो छा हुकुम आहे। त प्यारा दोस्तों, इन जो जवाबु आहे त जेकॾहिं वालिदैन गर्मी जे करे पंहिंजी बालिग़ औलाद खे रमज़ान मुबारक जे रोज़े रखण खां मना कनि त इन सां वालिदैन गुनाहगार थींदा, छो जो रमज़ान मुबारक जा रोज़ा हर आकिल बालिग़ मर्द औरत मुस्लमान जे मथां फ़र्ज़ आहिनि। बग़ैर कंहिं उज़र शरई जे रोज़ो छॾणु बिल्कुलु जाइज़ नाहे। जेकॾहिं वालिदैन पंहिंजे बालिग़ औलाद खे मना कंदा त उहे गुनाहगार थींदा, जेकॾहिं औलाद बि रोज़ा न रखंदो त उहो बि गुनाहगार थींदो। सुवाल नंबर 3 ही आहे त जेकॾहिं केरु रमज़ान मुबारक जी रोज़नि जी फ़र्ज़ियत जो इनकार करे, यानी इनखे न मञे, त उन जो छा हुकुम आहे। त प्यारा दोस्तों, इन जो जवाबु आहे त जेकॾहिं केरु रमज़ान मुबारक जे रोज़नि जी फ़र्ज़ियत जो माअज़ल्ला इनकार करे त उहो माण्हू काफ़िर आहे। सुवाल नंबर 4 ही आहे त रमज़ान मुबारक जे महीने में शादी करणु कीअं आहे। त प्यारा दोस्तों, इन जो जवाबु आहे त शादी करणु शरअन कंहिं बि महीने में मना नाहे। रमज़ान मुबारक जे महीने में शादी करे सघिजे थी, इन में को बि हरज नाहे। त प्यारा दोस्तों, ही हुआ रोज़े सां ताल्लुक़ रखंदड़ कुझु सुवालात ऐं उन्हनि जा जवाबात जेके मूं अव्हां जी ख़िदमत में अर्ज़ु कया। वरी नई मालूमात में अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।